प्यारे गुरु साध संगत, एक कृष्णम सर्वदेव श्री कृष्ण भगवान जी उस्तति सां सत्संग की शुरुआत था कयूं। ता सभिनी जो स्वागत है। श्रीमद् भगवत गीता तंहिं ते असां सत्संग करे रहिया आहियूं। 8 नंबर अध्याय मोक्ष संन्यास उते अची पहुता आहियूं। संन्यास ऐं त्याग जे बारे में अर्जुन जिज्ञासा कई आहे त त्याग सां कर्म जी चर्चा शुरू थी वई आहे। त्याग उते ई थींदो जिते कर्म हूंदो। कर्मनि जो त्याग आलसी भी कंदो आहे, राजसी भी कंदो आहे, जंहिं ॾाढा अति भॼ डुक जंहिं करे वरिती, ऐं सात्विक माण्हू भी त्याग कंदो आहे पर फल पाईंदो आहे सात्विकी माण्हू। त एॾा हली वई आहे चर्चा कर्मनि जी तरफ़ कि त्याग करण लाइ पहिरीं कर्म खे सम्झणो पवंदो। जेको मनुष्य कर्म करे थो पर कंहिं बि प्रकार जे फल खे नथो चाहे, वो सात्विकी त्याग आहे। ऐं शास्त्रनि जे अनुसार जेको कर्म करे थो, नियत कर्म माना शास्त्रनि जे अनुसार। ॾाढा माण्हू अॼुकल्ह शास्त्रनि खे नथा मञनि, के त इन्हनि पंथनि जे चक्कर में अची करे, ऐं के हूअं ई तैयार वेठा आहिनि छॾण लाइ शास्त्रनि जूं ॻाल्हियूं। पर शास्त्रनि जी महिमा त सभिनी ने स्वीकार कई आहे। शास्त्र चइबो उन्हनि खे आहे जेके हमेशा जे लाइ लिखिया विया आहिनि, केवल 100 सालनि जे लाइ न लिखिया विया आहिनि। शास्त्रनि जूं ॻाल्हियूं उहे आहिनि जेके हर युग में उहे ई रहंदियूं, सार्थक। ओशो तक पहिरीं ओशो जो प्रवचन ॿुधी माण्हू सम्झो कि ओशो चए थो शास्त्रनि में कुछ कोन्हे रखियल, त ओशो बि चई तव्हां ग़लति सम्झायो। मां चयोमांव जॾहिं तव्हां पूर्णता खे प्राप्त थी वेंदा पोइ शास्त्र पुठियां रहिजी वेंदा। पोइ तव्हां हुन ॻाल्हि खे पाए वरितव त हाणे छा आहे करणो शास्त्रनि जो। मां इहो कॾहिं चयो कि शास्त्र पकड़ियो ई न। अगरि अज्ञानी आहियो त शास्त्रनि जी ज़रूरत अथव, ओशो चयो आहे। अगर कुछ खबर कान अथव त न खां त शास्त्रनि खे फॉलो कयो, ग़लति त कोन वेंदा। अगर अज्ञानी आहियो, कंफ्यूज आहियो, सत्य खे प्राप्त न कयो अथव, कुछ खबर कान अथव कि छा कयां छा न कयां, भीड़ जे पुठियां हलण खां सुठो अथव शास्त्रनि जे पुठियां हलो। इहो ओशो चयो आहे। ओशो जी मां कॾहिं चयोमांव कि शास्त्र छॾे करे भीड़ जे पुठियां हलो। अच्छा, हम तो शास्त्रों में को मानते ही नहीं है। ॾाढा पंथ आहिनि जेके चवनि था शास्त्रों में क्या रखा है, ग्रंथों में क्या रखा है, तो किस में रखा है। कोई माण्हू चवंदव उहा ई त वाणी हलंदी आहे असांजे सत्संग में बि, जेका गुरु ग्रंथ में वाणी आहे उहा असांजे सत्संग में हलंदी आहे। अरे तो चई कि ग्रंथों में क्या रखा है, तो वह वाणी हलायो छो था। छो तो माण्हू जलेबी भाई आहे, हुनखे कुछ भी चवणो आहे, कुछ भी करणो आहे। अगर तू चई तो कि असांजे सत्संग में इहा ई वाणी त आहे, पोइ इहा आहे त पोइ वहीं छो होॾां, हीअ छॾे करे होॾां छो वहीं। कंहिंखे तो बेवकूफ़ बणाई, उनखे जेको ख़ुदि इहो कमु कंदो आहे। पर सत्य थोरी तुंहिंजे न कोड़नि दावनि खे स्वीकार कंदो। गुरु ग्रंथ में कुछ आहे, कंहिं चयो कुछ कान्हे। शास्त्रनि में कुछ आहे, कंहिं चयो कान्हे। अगर गुरु नानक देव जी वाणी में भी आयो आहे, वेद पाठ पढ़ियो और वेद विचारियो, नियल भुअंगम साधे
कि मां घणेई पाठ पढ़िया, वेद उचारिया ऐं योग क्रियाऊं बि कयूं, अहंकार कोन छुटियो, पाण वधी वियो। गुरु नानक या गुरु अर्जन देव साहिब जन ईअं चयो आहे त माण्हुनि इन जो अर्थ छा कढियो कि गुरु अर्जन देव तो चए पाठ न पढ़ियो, वेद न विचारियो, योग न कयो, छो त हिन सां अहंकार तो वधे। ईअं किथे चयो? हुननि चयो मां सभु करे ॾिठो पर सार ॻाल्हि आहे हरि नाम। हुननि जो ईअं चवणु आहे त तव्हां जपो हरि नाम, पर जेतिरो आनंद उन्हनि गुरनि खे ईंदो नाम जपण में, तोखे कोन ईंदो, छो त तो कुझु पढ़ियो ई कान्हे। तूं पढ़ी करे पोइ चओ, तूं 12th क्लास पास कर ऐं पोइ चओ कि न पढ़ाईअ में कुझु कोन्हे रखियल, पोइ मञूं तोखे, सुठनि नंबरनि सां पास थी। तूं बिना पढ़े बिना स्कूल वञे चई अरे पढ़ाई में कुझु नहीं रखा, त कहिड़ी वैल्यू आहे तुंहिंजे हिन वक्तव्य जी? हिम्मत जो कम आहे कि कोई पढ़े ऐं पोइ इहो चए, मुश्किल आहे कि कोई पोइ चए ईअं 12th पास चवंदो या पढ़ाई में कुझु नहीं रखा। मां त पोइ मां चयो आहे घणी दफ़ा, मां चवंदो आहियां न पढ़ाईअ में ई कुझु कोन्हे रखियल, छॾे ॾियो। थोरो सो जेतिरो कम जो आहे उहो 1 साल जो कोर्स आहे, जेतिरो जीवन में कमु अचे थो न उहो 1 साल जो कोर्स आहे। असां बि कयो आहे ग्रेजुएशन, पर कुझु कोन्हे रखियल, फालतू बेकार जीवन जे मामले में। ॿिया त कोन चवंदा आहिनि। त पहिरीं माण्हू पढ़े शास्त्र, उन अनुसार हले ऐं पोइ रिजल्ट जेको अचे उहो समाज खे ॿुधाए। हिननि हिम्मत कई महापुरुषनि, इन्हनि चयो कि एॾियूं वॾियूं क्रियाऊं तव्हां न कयो, असां कयूंसीं। गुरुजन चवनि था ये वॾा पढ़ण योगिक क्रियाऊं करण असां कयूंसीं ऐं असां तव्हांजा ई त आहियूं। असां तव्हांखे सार था ॿुधायूं, जेका ॻाल्हि असांखे महिनत सां मिली असां तव्हांखे सरलता सां था ॿुधायूं कि तव्हांखे एॾो टाइम बि कोन अथव, तव्हां केवल नाम जपियो, तव्हां केवल किर्त कयो, तव्हां केवल विरहाए करे खाओ। उन्हनि इहो किथे चयो कि वेदनि जी बुराई कर, शास्त्रनि में कुझु कोन अथई, शास्त्र कचरो अथई, इहो किथे चयो? गुरु नानक अगरि चयो कि सोचे सोच न हो वई, गंगा जी में सनान करण सां तुंहिंजो मन शुद्ध थिए ई नथो, सोचे सोच न हो वई, सनान करण सां सनान थियो ई कोन, त इहो किथे चयनि कि सनान न कर? इहो चयनि छा ॼण? हुननि चयो मन खे बि सनान कराए, पर माण्हुनि अर्थ अहिड़ा करे छॾिया आहिनि जो माण्हू धीरे 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 सनातन परंपराऊं छॾे ॾिनियूं, छो त ॼण तैयार वेठा हुआ छॾण लाइ ऐं उन्हनि खे मौक़ो मिली वियो। पोइ चवनि हमारा पंथ तो सबसे अलग है, मन में इहो चवंदियूं आहिनि क्योंकि कोई झंझट नहीं है, कोई त्योहार की जरूरत नहीं, कोई उत्सव नहीं, कोई व्रत नहीं, कोई कुछ नहीं, सबसे अलग बेस्ट। और अगर असां थोड़ी गुरबाणी जी अगर महिमा गायूं तो चवंदा हाँ हमारे में भी यही होता है, वाणी तो सेम है ना, हर जगह एक ही तो है, अगर एक ही है तो गई क्यों तू? जो नकल कर रहा है उसके पास गई और हमें बता रही है। कृष्ण भगवान चए थो जेके शास्त्रनि जे अनुसार कर्म चया विया आहिनि उहे करण खपनि। शास्त्रनि खे फॉलो करणु खपे, इहो कर्तव्य आहे असांजो। इहो शास्त्रनि जे अनुसार हली करे उन जो त्याग भी करणु खपे, फल जो, त उहो आहे असली त्याग। धर्म अनुसार शास्त्रनि जे अनुसार हली करे माण्हू फल जी चाहना न रखे, केवल कर्तव्य समझी करे करे, त इहो थियो सात्विक त्याग। इन जो फल आहे शांति। हाणे अॻिते अचे थो कि सात्विक माण्हू जो लक्षण छा आहे हिन 10 नंबर श्लोक में। न द्वेष्टि अकुशलम कर्म कुशले,
न अनुशजते त्यागी सत्व समाविष्ट मेधावी छिन्न संशय। ॾाढी अद्भुत ॻाल्हि थी अचे कर्म जे संबंध में। हिकिड़ा थींदा आहिनि सुठा कर्म जेके शास्त्रनि जे अनुसार सुठा आहिनि, ऐं ॿिया थींदा आहिनि सुठा न अशुभ ख़राब कर्म जेके शास्त्रनि जे अनुसार सुठा न आहिनि। शास्त्रनि जी ॻाल्हि थी हले, माण्हुनि जी न। इहो बि यादि रखिजो, शास्त्रनि जे अनुसार सुठो ख़राब अलॻि अथव ऐं माण्हुनि जे अनुसार सुठो ख़राब अलॻि अथव। उन लाइ तव्हांखे शास्त्र थोड़ा ॾिसणा पवंदा। शास्त्र न ॾिसो त इहा व्यासगति तव्हांखे सभु ॿुधाईंदी रहंदी आहे अध्ययन करे, पर तव्हां सम्झो कि माण्हू जेको चवनि था उहे ई शास्त्र था चवनि त इहा भुल अथव ॾाढी वॾी। समाज में त रोज रोज माण्हू पंहिंजे स्वार्थ जे अनुसार नियम मटींदो रहंदो आहे। कॾहिं चवंदव कपिड़ा अहिड़ा पायो जेके शालीन हुजनि, सात्विक हुजनि, त माण्हू सोचींदो आहे शास्त्रनि में बि ईअं लिखियल आहे, हल भाई शालीन कपिड़ा, सॼो शरीर ढकियल हुजे। वरी उहो ई समाज चवंदव शादीअ में पाए सघे थी कुझु बि, शादीअ में तूं भली अधु कपिड़ा पाए, थोड़ा थोड़ा भी पाए, थधि में भली ॾक पर नंढा कपिड़ा पाए, त माण्हू सम्झंदो आहे शास्त्रनि में बि शायदि इहो लिखियल आहे, है न। माण्हू सोचींदो आहे जेको समाज में हले थो सो ई शास्त्र था चवनि। न, असांखे शास्त्रनि जी ॻाल्हि खे शास्त्रनि में ॾिसणो पवंदो। समाज जी ॻाल्हि समाज में ॾिसणी आहे, तॾहिं जॾहिं असांखे समाज जे पुठियां हलणो आहे भेड़ चाल करे, ऐं पोइ हुनजो जेको रिजल्ट अचे दुख सुख उहो बि भोगणो पवंदो समाज जो। ऐं ॾाढा माण्हू त इहो चिंता में वेठा आहिनि कि असां शादी कई त 20 लख ख़र्च कयोसीं, हाणे ॿिया जेके कनि था उहे 50,000 में पिया था शादी कनि, असांखे घुराइनि ई नथा। लिस्ट टोटल 50 माण्हुनि जी, त फालतू ख़र्च तो छो कई 20 लख ख़र्च? त जीअं मूंखे ख़बर हुई आहे कोरोना थी पवंदो, त इहो त ख़बर हुई शास्त्र छा था चवनि, त शास्त्रनि खां पुछे ई आहे कि मां छा कयां छा न कयां। शास्त्रनि त हमेशह चयो आहे कि तूं सात्विकता सां शादी कर ऐं जेको ज़रूरी कम आहे उहो कर। इन लाइ त कंदा आहियूं शिव विवाह ऐं तुलसी विवाह, कि ख़बर पए शादी कीअं कबी आहे, उहा करी आहे त फेल न वञे या दुख न थिए। या हिकु माण्हू थींदा आहिनि जेके समाज सां गॾु हलंदा आहिनि ऐं सोचींदा आहिनि कि असां धर्म जे अनुसार पिया था हलूं। न, शास्त्रनि जो अलॻि आहे, उन लाइ सत्संग में अचणो पवंदो। उन लाइ त आहे नी सत्संग। दरबार
त सत्संग असांखे शास्त्रनि जो दर्शन कराईंदो आहे कि शास्त्र छा था चवनि, उहे ऋषि मुनि छा था चवनि, उन्हनि जो अनुभव छा थो चए। त शास्त्रनि जे अनुसार हिकिड़ा थींदा आहिनि सुठा कर्म, हिकिड़ा थींदा आहिनि ख़राब कर्म। थी सघे थो माण्हुनि जे हिसाब सां उल्टो हुजे, जिन खे शास्त्र सुठो नथा चवनि, थी सघे थो माण्हू उनखे सुठो चवनि। हिते आहे शास्त्रनि जे अनुसार सुठा ऐं ख़राब कर्म आहिनि। ॾाढी वॾी ॻाल्हि थो चए श्री कृष्ण भॻवान कि जेको सात्विक त्यागी आहे, जेको साधक आहे, जेको इन स्टेज ते पहुची चुको आहे कि हाणे हू कर्म बि करे थो ऐं फल जी चाहना बि नथो रखे, उन लाइ हिकु ॻाल्हि अचे थी, सात्विक त्याग वारो जेको सुठा कर्म करे थो, उन खे इहो ध्यानु रखणु खपे कि राग ऐं द्वेष खां बचे। मान लो पाण त सुठा कर्म करे थो ऐं ॿियो उन जो पाड़े वारो या ॿियो कोई सुठा कर्म नथो करे, त हिन खे इहो ध्यानु रखणु खपे कि साम्हूं वारे सां द्वेष न करे ऐं पंहिंजे सुठनि कर्मनि सां आसक्ति न करे, राग न करे। इहा ॾाढी महत्वपूर्ण ॻाल्हि अथव। न त सभु कीअं करायो हलियो वेंदो पाणीअ में। हिकु साधु हो, उन साधुअ जे साम्हूं हिकु वेश्या हुई। साधु जेको आहे रोज पंहिंजो सुठा कर्म कंदो हो, शास्त्रनि जे अनुसार सवेल उथणु, सनानु पाणी करणु, भॻवान जो नाम जपणु, सभु करियूं। पोइ जीअं ई ॾिसंदो हो कि हिन वेश्या वटि कोई आयो माण्हू त चवंदो छी छी छी, कहिड़ो ज़मानो अची वियो आहे। हीअ वेश्या पक ई पंहिंजा कर्म बिगाड़े पई थी, हीअ सभु पंहिंजो धर्म विञाए थी, हीअ त नरक में वेंदी। रोज साधु इहो ई कमु करे ऐं वेश्या जेका आहे रोज हिन साधुअ खे ॾिसे त उहा बि चए धिकार आहे मूंखे, मुंहिंजे साम्हूं संत रहंदो आहे पर मां कॾहिं हिन जहिड़ी शांती कोन पाती। हीउ कहिड़ो धार्मिक आध्यात्मिक माण्हू आहे। इहो फ़र्क़ु। हाणे जॾहिं ॿिन्हिनि जी मृत्यु थी, गॾु थी मृत्यु, त भॻवान जा पार्षद बि आया ऐं यमराज जा यमदूत बि आया। ॿिन्हिनि ॾिठो चिठो केॾां वञिणो आहे। यमदूत विया साधुअ वटि, बांह खां पकड़ियसि, हिकु बांह खां यमदूतनि, ऐं हुन वटि पार्षद विया भॻवान जा, वैकुंठ जा, कंहिं वटि वेश्या वटि। त साधुअ जी अरे अरे तव्हां खां ग़लती थी थिएव, तव्हां थोरो चेक कयो, मां साधु आहियां, मूंखे कीअं तव्हां नरक में वठी वञी था सघो ऐं हुनखे वरी स्वर्ग में? इहो त बिल्कुलु बर्दाश्त खां ॿाहिरि आहे। त हुननि चयो असांखां ग़लती त थींदी कान्हे, पर वरी असां चेक कयूं था। हुननि चेक कयो पाण में, पार्षद बि आया, जमदूत बि विया, ऐं इहे ॾिसे पियो त हुननि खे साधु हींअर ई निर्णय ईंदो, हिननि खां ग़लती थी वेंदी। निर्णय करे पाण में वापसि आया। साधुअ खे जमदूत चवनि था असांखे हिते ई अचिणो आहे, तोखे ई वठी वञिणो आहे। त हुन चई भला मुंहिंजी ग़लती कहिड़ी आहे? हुननि चयोसि तो कर्म तो सुठा कया, पर पंहिंजे कर्मनि सां राग ॾाढो रखे। राग, सुठनि कर्मनि में आसक्ति थी वेंदी अथव कि मां एतिरा सुठा पुण्य कया, मां एतिरा सुठा कर्म कया। इहो राग कृष्ण भॻवान छॾण जे लाइ थो चए। ऐं ॿिए जा बुरा कर्म, उन्हनि सां द्वेष बि छॾणु खपे। पोइ यमदूत चवनि था तो हिन वेश्या सां द्वेष कयो। कृष्ण भगवान चए थो न द्वेष्टि अकुशलम कर्म, जेको माण्हू ॿियनि जे ख़राब कर्मनि सां द्वेष नथो करे ऐं पंहिंजनि सुठनि कर्मनि सां राग नथो करे, उहो त बुद्धिमान बि आहे, सचो त्यागी बि आहे, संशय रहित आहे। ऐं ॾाढी वॾी ॻाल्हि थो चए
कि वो सत्व समाविष्ट है, वो सत्य में स्थित आहे, वो उन जगह ते स्थित आहे जेका अवस्था लास्ट थींदी आहे, हुन में स्थित आहे, सत्य में, जंहिंजो राग ऐं द्वेष छुटिजी वियो। या केॾी वॾी ॻाल्हि आहे। अगरि इहो नंढो ध्यानु न रखियो वञे त पापी माण्हू स्वर्ग में हलियो वेंदो ऐं पुण्यात्मा नरक में हलियो वेंदो। कोई माण्हू खाईंदो पीअंदो न हुजे, वैष्णु बचपन खां ई, प्याज बि न खाईंदो हुजे ऐं पालो पए साइड सां जेको हुनजे साम्हूं ई वरी ऑर्डर ॾे खाए, ऐं ही जेको आहे उनखे निहारे करे ऐं द्वेष सां निहारेसि, ही सात्विक माण्हू न खाइण वारो खाइण ॾे द्वेष सां निहारे त हिनजो छुटो, सभु छुटो भाई, हिन जा पुण्य बि ख़तम थी विया, पर हुनखे न मिली वञसि हिन जा पुण्य, ईअं बि थी वेंदो आहे। त सुठा कर्म त कयूं, पर बुरे कर्म वारनि सां द्वेष न कयूं, न त हू फ़ाइदे में हली वेंदो। ऐं इहा ई ग़लती माण्हू कनि पिया था। वॾा सात्विक माण्हू, वॾा साधना करण वारा, वॾा ये शयूं छॾण वारा, वॾा रहन सहन जिनजो सुठो चइजे, उच्च विचार, सादा जीवन, उहे सादा जीवन वारा बि इहा ग़लती कनि पिया था। ॿिए जे अवगुणनि, ॿिए जेके जिन जा कर्म सुठा न आहिनि उन्हनि जो दर्शन करे ऐं उनखे छोटे लोग, ऐं हिननि खे छा चइजे, कोई माण्हू 5 बजे उथे ब्रह्म मुहूर्त में, वो उथी करे सभिनि खां पहिरीं वेही रहे, सम्झो कंहिं घर में महिमान हुजे, 5 बजे उथी वेही रहे, ॿिया सभु सुम्हिया पिया हुजनि, पाण बढ़िया तयार थी करे वेठो हुजे ऐं सभिनि खे ॾिसे ऐं मुस्कुराए, पोइ माण्हू उथनि शुरू कनि उन घर जा, को 8 बजे, को 9 बजे, पोइ उन्हनि खे चए यार तव्हांजो सिस्टम ठीकु कोन्हे, तव्हां ॾिसो केॾो देरि सां था उथो, थोरो हीअं कयो, सवेल सुम्हो, सवेल उथो, ब्रह्म मुहूर्त। त उन दोष ॾिठो साम्हूं वारे में, उन पंहिंजे कर्मनि में सुठाई ॾिठी ऐं ॿिए जे कर्मनि में बुराई ॾिठी, त हुन बेवकूफ़ खे ख़बर कान्हे, उन पंहिंजो सभु विञाए छॾियो। हाणे तव्हां हिकु ॻाल्हि ॿुधायो, कोई माण्हू 5 बजे उथे ऐं उथी करे पंहिंजे नेचर में बदलाव न आणे, उहो ई द्वेष, उहो ई राग, त कहिड़ो छा फ़ाइदो थियो 5 बजे उथण सां? त ईअं त खीर वारो बि उथंदो आहे, दूध वाले भैया 5 बजे उथंदो आहे न, ईंदो अथव घर देर सां, मतलब ईंदो त आहे न। त खीर वारे में खीर वारो पाण 4 बजे उथंदो हूंदो, वो तो 4 बजे उथे ऐं तूं 5 बजे तो उथी, हुन बि कुझु कोन कयो, हुन बि कोई आध्यात्मिक लाभ कोन पातो, तो बि कोन पातो, तूं उथी करे शुरू थी विए, भौंकणी शुरू थी विए, त छा फ़र्क़ु थियो ॿिन्हिनि में? तव्हां ॿुधायो न। इहो ॾिसणु खपे रिजल्ट छा निकितो। तूं चयो मां 40 सालनि खां मुंहिंजो नेम आहे सवेल उथण जो, त रिजल्ट छा निकितो आहे 40 साले जो? पर छा आहे, 2 माण्हू उनखे ॾींदा जेको पी खाई करे देर सां उथे, हिकु ई क्रिया 2 ॼणा कनि। सम्झो ट्रेन के स्टेशन ते रुकी, उन मां 2 माण्हू लथा, हिकु माण्हू चांहि पीअण लाइ वेही रहियो रेस्टोरेंट में, ट्रेन ते हूंदा अथव स्टेशन ते रेस्टोरेंट में वेही रहियो चांहि पीअण लाइ, ऐं ॿियो माण्हू पंहिंजी बोतल कढी करे उहा पीअण लॻो, ऐं ओॾी महिल ई ट्रेन छुटी हुई। ठीकु आहे, ही 2 जल्दी भॻिया पर पकड़े न सघिया। हाणे ॿुधायो घर वारा ॿिन्हिनि खे छा चवंदा? हुनखे जंहिं चांहि पीती हुनखे चवंदा अरे यार एॾो भलो माण्हू रुॻो चांहि पीअण लाइ लथो आहे, मायूं कीअं ॻाल्हाईंदियूं आहिनि बुढियूं,
चांहि पीअण लाइ नथो आहे रुगो त ट्रेन छुटी हुयसि वीचारे जी, ऐं हुन लाइ छा चवंदा पीए करे हिनखे लानत अथसि। अरे भाई ट्रेन त ॿिन्हिनि जी छुटी न आहे, त हिनखे ॾोह छो त हिन पीअण जे करे ट्रेन छुटी। पोइ चवंदा किरी नशे में होश रहियो कोन हूंदसि, किरी पियो हूंदो, पोइ त माण्हू वधाए अहिड़ो ॿुधाईंदा आहिनि यार। त असां छा कंदा आहियूं, असां क्रिया ॾिसंदा आहियूं कि खाए थो या नथो खाए, पीए थो या नथो पीए। खाइण पीअण वारे जी ट्रेन छुटी त बस इहो अपराधी आहे, ऐं शाकाहारी माण्हू जी ट्रेन छुटी त ग़लती ट्रेन जी आहे। त असां रिजल्ट छो न ॾिसंदा आहियूं कि हुन छा करे वरितो, न खाइण वारे बि ऐं खाइण वारे बि कहिड़ो छा करे वरितो। कृष्ण भगवान उहो ई पियो थो चए कि तव्हां पंहिंजे सुठनि कर्मनि में राग आसक्ति न कयो, हुनखे पकड़े न वेही रहो कि मां हेतिरा सुठा कर्म, हेतिरा शुभ कर्म, हेतिरा हीअं, ये फासाईंदा। ऐं ॿिए जे बुरे कर्मनि में दोष दृष्टि न रखो। छोटे लोग न चओ, कंहिंजा हिते वेठा आहियो, अभी तक यहीं पे है। मूंखे त लॻे थो छोटे लोग उहो चवंदो हूंदो जेको सच में पाण छोटे लोग हूंदो, जंहिंखे सच में खुद खे कॉन्फिडेंस न हूंदो कि मूं में कुछ ख़ासियत आहे, जंहिंजे अंदर शांति न हूंदी, जंहिंजे भीतर प्रसन्नता न हूंदी, आनंद न हूंदो, विश्राम न हूंदो, उहो ये चेष्टाऊं कंदो आहे, ॿिए जा अवगुण प्रगट कंदो आहे ऐं पंहिंजो पाण खे सुठो ॾेखारींदो आहे। कंदो बि आहे सुठा कर्म, कूड़ न ॻाल्हाईंदो आहे, पर एॾो हुन सां आनंद वठंदो आहे, मज़ो वठंदो आहे ॿिए जे दोषनि जो ऐं पंहिंजे गुणनि जो। उनमें हू इन करे त रहिजी वेंदो आहे उहो असली अक्षर खां। जीवन दे तनिहार बंदा, जीवन दे तनिहार, जीवन दे तनिहार बंदा, जीवन दे तनिहार। आए कहेड़े, आए कहेड़े कमलाए निकले, वही तो कहेड़ी कार ओ बंदा, वही तो कहेड़ी कार बंदा, जीवन दे तनिहार। जीवन के तने
जवानी मदमस्तानी ऐशन में तू बड़े दीवानी कई की न विचार बंदा विरध अवस्था सब सुखिया नंद भरी प्यावार खुशिया रोए प्यो जारो जार जीवन दे तनिहार देव तुहाने पान सुजानी देव तुहाने पान सुजानी सतगुर जी पढ़ मिठड़ी बाणी सतगुर लहे दई सारे सार बंदा जीवन दे तनिहार बंदा जीवन दे तनिहार। कृष्ण भगवान किथा भी छॾे कोन थो माण्हू केॾी बि चालाकी करे होशियारी करे घुसी थो वञे माण्हू चालाक त आहे न चालाकीअ सां होशियारीअ सां हू इहो कमु करे वेंदो आहे कि कोई हुनखे ग़लति चई न सघे थोड़ा सुठा कर्म करे उहो बि नित्य कर्म थोड़ा शुभ कर्म करे सवेल उथी करे या ॿिया थोड़ा सुठा दिनचर्या जा कम करे ऐं ॿियनि खे हू करे सघे थो हिंसा करे सघे थो ॿियनि खे दड़का ॾेई सघे थो या घटि वधि ॻाल्हाए सघे थो कोई हुनखे मना बि न कंदो पर कृष्ण मना कंदो भगवत गीता जे माध्यम सां कि राग बि छॾिणो आहे पंहिंजनि सुठनि कर्मनि जो ऐं द्वेष बि छॾिणो आहे ॿियनि जे ख़राब कर्मनि जो पोइ जेका अवस्था प्राप्त थींदी उहा अनमोल अवस्था है शून्य अवस्था त्यागी कृष्ण भगवान चए तो संशय रहित मेधावी मेधावी माना बुद्धिमान असली बुद्धिमान उहो आहे ऐं त्यागी सचो त्यागी उहो आहे जे राग जो भी त्याग करे छॾियो द्वेष जो भी त्याग करे छॾियो ऐं होॾा कर्म भी चालू आहे सवेल भी उथे पियो थो जेको करणो आहे करे तो न करणो आहे न बि पियो थो करे पर हुनजो हू अहंकार कोन पियो थो करे ऐं ॿियनि खे छोटे लोग कोन पियो थो सम्झे कृष्ण भगवान चए थो सत्व समाविष्ट शुद्ध सत्व गुण सां युक्त हो पुरुष उन अवस्था में वो स्थित थी वियो पंहिंजे स्वरूप में स्थित त सिधो सो फार्मूलो आहे अगरि असांखे पंहिंजे स्वरूप में स्थित थियणो आहे त असां सुठनि कर्मनि जो राग ऐं ॿियनि जे बुरनि कर्मनि सां द्वेष छॾे ॾियूं जेको माण्हू इहे ॿई नथो छॾे सघे त उन में ऐं संसारीअ में कोई फ़र्क़ु कान्हे कोई भी फर्क न छो त ये ॿई ॻाल्हियूं त संसार सां ॿधंदियूं आहिनि संसार सां केरु ॿधंदो आहे असांखे राग ऐं द्वेष त इन्हनि खे छॾणु खपे अॻिते अचे थो 11 नंबर श्लोक नहीं देह भ्रता शक्यं त्यक्तुं कर्माणि अशेषतः यह तू कर्म फल त्यागे सह त्यागी इति अभिधीयते। कृष्ण भगवान चए तो कि देहधारी मनुष्य सां कॾहिं बि कर्म जो त्याग थी नथो सघे कर्म त करणो पवंदो कुछ न कुछ त कर्म शरीर कंदो शरीर ही कर्म कंदो आहे अगर कोई माण्हू यज्ञ न करे तप न करे दान न करे पर रोटी त खाईंदो त इहो बि कर्म आहे
रोटी खाईंदो, सनान कंदो, निंड भी कंदो, त कर्म जो त्याग कोन्हे करणो। त छा त्याग करणो आहे? फल जो त्याग करणो आहे। ऐं ॿी ॻाल्हि नहीं, कर्म थींदो त फल ज़रूर मिलंदो। चाहे रोटी भी खाधी त फल मिलंदो। फल इहो मिलंदो कि असांजो खून ठहंदो, शरीर जी वृद्धि थींदी। कर्म त थींदो रहंदो असां खां। कुछ त पाण ई आवश्यक कर्म आहिनि इहे, त रोटी खाइण, सनान करण या निंड करण। के माण्हू त अगरि थोरो झगड़ो न कनि त उन्हनि जो ॾींहुं सुठो न वेंदो आहे। उन लाइ उहो आवश्यक कर्म आहे, झगड़ो करण या निंदा करण, पराई पचर करण। जेसिताईं निंदा न कनि उन्हनि खे लॻंदो ज़रूरी कम जा थो ई कान्हे, त उनजो फल त मिलंदो। फल जो त्याग थी नथो सघे। ऐं नई ॻाल्हि, जलेबी कान्हे, कर्म थींदो। कृष्ण भगवान छा पियो थो चए? फल जी इच्छा छॾे ॾियो। फल छॾण लाइ कोन पियो थो चए। अगरि तव्हांजे कर्मनि जे अनुसार तव्हांखे कुछ फल मिले पियो थो, उहो मिलंदो। उनखे मोटरायो न, उनखे वापसि न कयो। ॾाढा इहो सम्झंदा आहिनि कि कृष्ण चयो आहे फल जो त्याग कर, त फल अचे त उनखे चईसि न खपे। इहो थोरी चयो आहे। ऐं मां ॿार पेपर ॾिना, पास थी वियो, त छा उहो चवंदो मूंखे फल जेको रिजल्ट आयो आहे उहो न खपे? मां त निष्काम पियो कर्म कयां। न, फल जो त्याग न, फल जी आसक्तिअ जो त्याग। फल अची वियो त ठीकु आहे, उनमें आसक्ति न हुजे। उनखे असां वरी लॻाए छॾियूं संसार जी सेवा में। कॾहिं धन जे रूप में फल मिलंदो आहे, कॾहिं प्रतिष्ठा मिलंदी आहे, कॾहिं सुख मिलंदो आहे, ऐं दुख भी मिली थो सघे। कॾहिं दुख जे रूप में, कॾहिं अपमान, कॾहिं हानि। त असां उनजो त्याग नथा करे सघूं, पर आसक्तिअ जो त्याग करे सघूं था। त कृष्ण भगवान चए थो कि जेसिताईं देह आहे, देहधारी आहे, ऐं शरीर में असांजी आसक्ति आहे, तेसिताईं कर्म त निरंतर थींदा रहंदा। तव्हां जीअं कर्म पिया था कयो, सत्संग ॿुधो पिया था, त हिनजो फल भी मिलंदो। पर तव्हां उनमें आसक्ति न रखो। कृष्ण भगवान इहो थो चए, तव्हां इहा चाहना न रखो कि ही फल मिले, हेतिरो फल मिले, ऐं घटि मिले त चओ ईअं कीअं। उहो छॾण लाइ थो चए। जेको भी फल मिले, असां चाहना त रखी कोन हुई कंहिं फल जी। जेको फल मिले पोइ उनमें आसक्ति न, उनजो आनंद वठी वठो। उनमें अटैचमेंट न थिए जो असां वरी सत्संग जो सुख छॾे करे उन सुख में फासी वञूं। असांखे छॾिणो आहे सत, असांखे आसक्ति छॾणी आहे, फल न, फल जो त्याग न। हिकिड़े साधुअ तपस्या कई। तपस्या कंदे कंदे 12 साल थी वियसि। त हुनखे रोज ख़ुशी थींदी हुई कि मुंहिंजा जमा पिया था थियनि, मुंहिंजी तपस्या जो फल रोज जमा। सोचींदो हेतिरो त थी वियो हूंदो, हाणे हेतिरो जमा थी वियो हूंदो। त देवर्षि नारद लंघियो, हिन हुनखे चयईंसि यार देवर्षि नारद, मूंखे थोरो ॿुधाईंदे मुंहिंजो घणो जमा थी चुको आहे, घणा पॉइंट जमा थी विया आहिनि मुंहिंजा, थोरो ॾिसी त अचे। तूं त वेंदो रहंदो आहीं मथे भॻवान वटि, मुंहिंजा घणा थी चुका आहिनि पॉइंट। नारद आयो, भॻवान खे चयईंसि साईं हिकु कमु हो, हिकिड़े तपस्वीअ पुछियो आहे मुंहिंजो घणो मुंहिंजो हिसाब हुते आहे। मां 12 साल तपस्या कई आहे हिन पत्थर ते वेही करे। मूंखे हिनजो थोरो बसि ॾिसणो हो ताकि मुंहिंजो उत्साह वधे। जीअं माण्हू FD कराईंदो आहे या RD कराईंदो आहे, हर महीने पैसा जमा थींदा आहिनि, पोइ विच विच में पुछंदो रहंदो आहे कि हाणे घणा थी विया आहिनि, व्याज मिलाए करे
वधिया आहिनि या घटिया आहिनि? नारद भगवान खां पुछो, साईं छा चवांसि, हिन तपस्या कई आहे तव्हांजे लाइ? त भगवान चईसि कि असां तोखे खुदि ॻोल्हियूं पिया, तुंहिंजी हिकु कंप्लेन आई आहे, तुंहिंजी शिकायत आई आहे, जंहिं पत्थर ते तूं वेठो आहीं न, वो पत्थर कंप्लेन खणी आयो आहे कि हिनखे उथारियोसि बि हाणे, अञा घणा साल वेहंदो मुंहिंजे मथां। त पहिरीं त हिनजो हिसाब थींदई, बेटा तूं अच त सही, तूं हिन पत्थर जे मथां वेठे, तो हिननि वणनि जा फल पटे करे खाधा, ऐं जेको तूं मल मूत्र विसर्जित कयो, उन सां तूं गंदगी कई, इनजो सॼो हिसाब थींदई, तूं अच त सही। नारद अची ॿुधाईंसि हुनखे, तो हिकु झोंपड़ी उथी बीह रहियो पत्थर तां, मतलब इहो हिसाब त हिसाब थींदो त पूरो थींदो। अगर तूं पाई जो हिसाब वठंदे त पोइ हो हिकु जो हिसाब थींदो। तो धरती भी ख़राब के, तो पत्थर जे मथां बोझ थी करे वेठे, फल फूल पियो खाई प्रकृति जा, ये तुंहिंजा हुआ छा जो तूं खाई पियो? ये ॻाल्हि खे सम्झो ई कोन, मैसेज न सम्झो भगवान जो कि कर्म फल जी चाहना छॾे करे कर्म कर। ऐं तपस्या छाजे लाइ तो करीं? इहो भगवान खां पुछी करे कर कि मां तपस्या कयां या ध्यान कयां या छा कयां। पंहिंजे मर्ज़ीअ सां शुरू थी वेंदो। ॾाढा माण्हू पंहिंजी मर्ज़ीअ सां ई शुरू थी वेंदा आहिनि, वरी हुनजो अहंकार, हुन त ओॾी महिल तपस्या छॾियईं जेका आसक्ति हुअसि मन में कि मां त वञा तंहिंखां संसार में सुख वञी भोॻियां ॿियनि माण्हुनि वांगुरु, छो पियो मां तपस्या कयां। हाणे जीअं ई आयो हिनखे उञ लॻी पाणीअ जी, त हिकिड़ो माण्हू पाणी पीआरे पियो पर पैसनि ते, हिनखे ॾाढी उञ लॻी। हिन हुनखे चयईंसि, यार हीअं कर, मूंखे पाणी त पीआर। हुन चयईंसि, पैसा अथई? सिर्फ़ु रुपयो ॾे त मां पाणी पीआरे। हुन जेब में हथ विधो त रुपयो छा, कुछ भी न। तो हुन इहा भगवान जी लीला हुई। हुन पाणीअ वारे चयईंसि, कोई अथई दोस्त यार? चयईंसि, न यार दोस्ती त कई कोन। अच्छा मिट माइट? चयईंसि, उहो त सभु छॾे हली करे तपस्या में अची वियो। कोई परिचित? चयईंसि, न। कुछ बैंक बैलेंस जीवन में कुछ कोन कयो अथई या? त चीज़ कई आहे न, तपस्या कई आहे 12 साल। त हुन चीज़ तपस्या जो फल ॾे मूंखे। त हिन सोची उहे तपस्या जो फल त सुठो आहे कोन, कोई हिसाब किताब त ॾियणो पवंदो, ऐं अञा मुंहिंजा प्राण था निकिरनि हींअर, त छो न हिनखे ॾेई छॾियां। त हू चएसि थो, मां पंहिंजे 12 सालनि जी तपस्या तोखे थो ॾियां, मूंखे रुगो पाणी पीआर। तॾहिं हुन पाणी जो गिलास वरितो, तपस्या जो फल छॾियईं। पाणी जीअं अञा पीअण ते आहे त भगवान प्रकट थियो, ऐं भगवान चयईंसि, हाणे पतो पई तुंहिंजे 12 सालनि जी तपस्या जो फल छा आहे? हिकु पाणी जो गिलास। ऐं अहिड़ो पाणी मां तोखे केतिरो फ्रीअ में ॾिनो आहे? कॾहिं मां तोखां हिसाब वरितो आहे कि मूंखे बिल ॾे हिन पाणीअ जो? मां पाणी न ॾियां त तुंहिंजो शरीर बुखो न हूंदो, तपस्या पोइ केरु कंदो? भगवान चयईंसि, तपस्या इन लाइ न कबी आहे कि हिसाब किताब थिए, उहा त निष्काम भाव सां फल जी इच्छा छॾे करे संसार जे कम अची करे ऐं भगवान जे लाइ कबी आहे। शरीर सां सेवा संसार जी ऐं मन परमात्मा में। त इन लाइ सम्झणु ॾाढो ॾुखियो थी वेंदो आहे कि असां कहिड़ो कर्म कयूं। सजी रात मां जागी जागी
सेवा करे कया प्रभु प्रीतम राजी बोली बना पानी बना कया खंड करम शुद्ध मन सां भाव सां मंशा असांजी सुठी हुजे, असांजो मंतव्य सुठो हुजे। कॾहिं बि मूंखां कोई इहो प्रश्न पुछंदो आहे न कि मां किथे ग़लति त न आहियां, छो त हेॾी भीड़ त मुंहिंजी उबतड़ पई थी हले, हेॾी भीड़ त इहो था चवनि कि इहो ग़लति आहे। जीअं मां कमला पुछियो हुई कॾहिं कि मां हुननि जो सत्संग छॾे आई आहियां त हू त मूंखे घटि वधि पिया था ॻाल्हाइनि, पिटनि पिया था, ऐं इहो त वहम विझनि कि ॾिसजां तुंहिंजी हालत कहिड़ी थींदी, तूं किरत गिंदई, तूं हे त किथे मां ग़लति त न आहियां। त मां चयोमांसि ग़लति ऐं सही जो निर्णय ईअं थींदो आहे कि तुंहिंजी मंशा छा आहे ऐं हुननि जी मंशा छा आहे। हुननि जी मंशा हलो असांखे ख़बर कान्हे, पर असांखे पंहिंजी मंशा त ख़बर आहे कि मुंहिंजो उद्देश्य छा आहे, मां चाहियां छा थी, मां छो थी कयां। त इहो स्पष्ट आहे
कि मां केवल कयां थी सही पाइण जे लाइ, जेको सही आहे उहो करण जे लाइ। मुंहिंजी इच्छा इहा आहे त ॾिसबी आहे छा मंशा, ॿाहिरियों न, ॿाहिरियां त सभु हिक खां हिकु लॻा पिया आहिनि। मंशा कहिड़ी आहे? अगरि असांजी मंशा ठीकु आहे न त पोइ ॿाहिरां अगरि असांजे ॿाहिरां आसा दीवार में ईंदो अथव से ॿाहिरि भुल चुको बोल दे। आसा दीवार में ईंदो अथव कि जेको माण्हू भॻवान सां प्यार थो करे न, उहो ॿाहिरां अगरि ख़राब बि ॻाल्हाए, कौड़ो बि ॻाल्हाए, त बि उहो खरो सोनो आहे। छो त जंहिंजो हृदय सां असली, जंहिंजे हृदय में सच्चाई आहे, जेको हृदय सां परमात्मा सां प्यार करे थो, से ॿाहिरि भुल चुको बोल दे बि खरे सयाणे। उहे सियाणा आहिनि, हली ॿाहिरां कुझु बि ॻाल्हाइनि उहे। त मेन अथव मंशा, ऐं उहो मंशा जो सर्टिफिकेट ॿिया माण्हू कोन ॾींदा। असांजो विवेक असांखे ॿुधाईंदो कि असां छा पिया था कयूं, छो पिया था कयूं, सही आहियूं या ग़लति आहियूं। पोइ असांखे भीड़ जी ज़रूरत कान्हे। पोइ माण्हू असांजे बारे में छा था चवनि उन सां कोई मतिलबु ई कान्हे। माण्हू जी ज़रूरत हुनखे पवंदी आहे जेको ग़लति हूंदो आहे। पोइ चार माण्हू गॾु करे वठी ईंदो आहे, इससे पूछ, अरे तोखे पाण ते विश्वास कान्हे या? तू चार माण्हू पकड़े आई है, इससे पूछ मैं सही हूँ, माना चार माण्हू ॿुधाईंदियूं कि तू सही आहीं, तोखे पाण ते विश्वास कोन्हे। तू अगरि सही आहीं त तू चओ न मां सही आहियां, पोइ वरी तव्हां न बि मञो त बि मां सही आहियां, तू ईअं चओ न। तोखे ज़रूरत छो थी पए? छो त तू सही कोन आहीं, तुंहिंजी मंशा ठीकु कान्हे। त असांखे मंशा सुधारणी आहे। त कृष्ण भॻवान इहो ई पियो थो चए कि मंशा ठीकु कयो, ऐं कर्मनि जो त्याग त थी बि कोन सघंदव। कर्म घटि करे सघो था, सार्थक कम करे सघो था, पर कर्म थींदा रहंदव ऐं कर्मनि जो फल भी मिलंदो रहंदव। उन फल में तव्हां आसक्ति न कयो। त कहिड़ो फल मिलंदो रहंदो इहो असां पोइ ॿुधंदासीं। कॾहिं? परीहं विस्पति ॾींहुं। बोल श्री कृष्ण भगवान की जय।